अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KT न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में अवांखे भलीकार ऐं ही जेको सिलसिलो जारी आहे ट्रांसमिशन जो मां सभिनी खे इन शइ जी ज़रूरु सुधा आहे त जान मोहम्मद महर असांजे सथ जो तमामु सीनियर साथी, तमामु बहितरीनु असांजो साथी ऐं मज़लूमनि जो सघारो आवाज़ अॼोके ॾींहं ते 1 साल अॻु खेसि बेदर्दीअ सां विच शहर में गोलियूं हणी क़त्ल कयो वियो ऐं ही 1 साल जो जेको अरसो रहियो आहे ही उनजे ख़ानदान जे लाइ, उनजे वारसनि जे लाइ, उन सां गॾोगॾु जेका उनजी सहाफ़ती बिरादरी, जेको उनजो सहाफ़ती ख़ानदान हो, ही KTN जी जेका उनजी फैमिली ही, असां सभिनी जे लाइ केतिरो ॻरो गुज़रियो आहे उनजो अंदाज़ो इन शइ मां बि लॻाए सघिजे थो त को हिकु ॾींहुं इन पूरे साल में ख़ाली न वियो आहे जॾहिं KTN जी स्क्रीन्स ते जान मोहम्मद महर जे इंसाफ़ जे लाइ उनजी यादगिरियुनि सां भरियल वीडियोज़ प्रोमोज़ न हलिया हुजनि। को हिकु ॾींहुं अहिड़ो ख़ाली न गुज़रियो आहे जॾहिं सिंध जे कंहिं घिटीअ में, कंहिं हिसे में, कंहिं इलाइक़े में जान मोहम्मद महर जे शहीद जे इंसाफ़ जे लाइ एहतजाज न थियो हुजे, आवाज़ न उथियो हुजे। ऐं उन में सभु, छाकाणि त जान मोहम्मद जी जेका शख़्सियत हुई सभु उनखे ओन कंदा, जेको जेको उनखे सुञाणींदो या उनजो को बि वास्तो, उहो मुख़्तसिर वास्तो हुजे, उहो डिघो वास्तो हुजे, उनजो जान मोहम्मद महर सां रहियो त उनजे लाइ उनखे बिल्कुलु अंदाज़ो ज़रूरु हूंदो जान मोहम्मद महर कहिड़ी शख़्सियत जो मालिक हो, केतिरो क़दावर उनजी शख़्सियत थी। उनखां सवाइ नाज़रीन जिन जे हवाले सां हू पंहिंजो आवाज़ उथारींदो रहियो, अॻु जॾहिं हू अख़बार जो हिसो हो तॾहिं हू कीअं लिखंदो रहियो ऐं बाद में टेलीविज़न स्क्रीन तां पंहिंजी लिखणनि वसीले, पंहिंजी रिपोर्टिंग वसीले हुन हर हिकु मज़लूम जो जेको मसइलो हो उनखे उन रीत ओतिरी ई संजीदगीअ सां, बहादुरीअ सां, बेख़ौफ़ीअ सां उन मसइले खे बयानु कयो। पर हाणे 1 साल खां मथे जो वक़्तु, 1 साल पूरो थिए पियो, अॼु पहिरीं वरसी आहे ऐं इन वरसीअ जे मौक़े ते तमामु अफ़सोस सां, तमामु ॾुख सां इहो चवणो पवे थो त बावजूदि समूरनि एहतजाजनि जे, आवाज़ उथारण जे, इंसाफ़ जे हवाले सां वॾी वॾी दावाउनि ऐं सरकार जे ऐलाननि जे, ख़ुदि जेके लाॻापियल इदारा हुआ, पुलिस जेके इदारा हुआ, उन्हनि जी दावाउनि जे, उन्हनि जी एफर्ट्स जे हे साल पूरो थियो पर जान मोहम्मद महर खे इंसाफ़ न मिली सघियो आहे। नाज़रीन, केस जे हवाले सां जेकॾहिं असां कुझु अपडेट्स शेयर कयूं त ही जेको केस आहे, जीअं 1 साल अॻु हुनजे स्टेटस में का ख़ासि तब्दीली कोन आई आहे न हद ताईं, त 5 SSP सखर जा तब्दील थिया, 3 DIGs तब्दील थिया, खोड़ JITs आला सतही कमेटियूं जुड़ियूं, सिंध जे वॾे वज़ीर सां मुलाक़ातूं थियूं। हीउ जेको वाक़ियो थियो हो तॾहिं थियो जॾहिं सिंध अंदरि निगरां सेटअप हलंदड़ो हो, उन तॾोकी जेका निगरां सरकार हुई उन सां खोड़ भेरा मुलाक़ातूं थियूं, उन्हनि जा वाइदा ऐलान, उनखां पोइ जेका सरकार चूंडिजी आई उन जा वाइदा ऐलान मुलाक़ातूं सभु पंहिंजी जाइ ते, पर हिन वक़्त ताईं को खड़तेल, को नतीजो न निकितो आहे। हिन पूरे साल अंदरि को हिकिड़ो बि मुख्य जेको जवाबदार आहे उहो गिरफ़्तार न थियो आहे हिन केस जो। रुगो 6 सहूलियतकार गिरफ़्तार थिया, जंहिंमां बि अॼु जॾहिं असां हीउ प्रोग्राम कयूं पिया, हीउ ट्रांसमिशन कयूं पिया त 3 सहूलियतकार आज़ादु आहिनि ज़मानत ते ऐं 3 सहूलियतकार जेके आहिनि उहे हिन वक़्तु गिरफ़्तार आहिनि जेल में, पोइ हिकु मुख्य मुलज़िम। ऐं जॾहिं असां ज़िक्र कयूं था क़ातिलनि जो, मुख्य जवाबदारनि जो, जेके हुनजी फैमिली पारां नॉमिनेट बि थियल आहे, को अहिड़ो इलाइक़ो कोन्हे, कचे जो इलाइक़ो आहे पर चक खां 2 किलोमीटर जो उहो मुफ़ासिलो हूंदो जिते उहे क़ातिल या उहे माण्हू वेठल आहिनि ऐं हे समूरी सरकार जी मशीनरी हिकु पासे, ऐं हू शायदि एतिरा ॾाढा आहिनि, बल्कि शायदि न यकीननि हू तमामु घणा ॾाढा आहिनि जो उन्हनि ॾाढो पुलिस बेवस आहे, उन्हनि ॾाढो वक़्त जूं जेके हुकूमतूं आहिनि उहे बिल्कुलु बेवस नज़र अचनि थियूं। त अॼोके ॾींहं ते न रुगो जान मोहम्मद महर खे असीं यादि कंदासीं, ख़िराज अक़ीदत ज़रूरु पेश कंदासीं, पंहिंजे लफ़्ज़नि सां उनखे सलाम पेश कंदासीं, पर उन सां गॾोगॾु असीं ॻाल्हाईंदासीं त हाणे खां अॻियां छा थियणो आहे, कीअं हिकमत अमली हुअणु घुरिजे, छा करिणो आहे। हिकिड़ो जेको केस आहे, अॼु आगाज़ में मां ज़रूरु इहा ॻाल्हि बि शेयर कंदसि, अॼु मुंहिंजी गुफ़्तगू थी जान मोहम्मद महर जे घर वारनि सां, फैमिली सां, असांजी जेका भाभी आहे जान मोहम्मद महर जी शहीद जी घरवारी, उन सां बि मुंहिंजी ॻाल्हि थी त उनजो चवणु हो तमामु अफ़सोस में, ॾुख में, मायूसीअ सां, जो इहो चवणो हो त हिकिड़ो फ़ैसिलो हिते थियणो हूंदो आहे, हिकिड़ो इंसाफ़ हिते थियणो हूंदो आहे, हिकिड़ो इंसाफ़ थियणो हूंदो आहे अलाह जी अदालत में। त असीं हाणे पंहिंजो जेको केस आहे उहो अलाह जी अदालत में विधो आहे ऐं जॾहिं अलाह जी अदालत में को केस पवे थो त ज़ाहिर आहे वक़्तु ज़रूरु थी सघे थो त उन्हनि जो वधीक हुननि खे का मिले, पर अलाह जे अदालत में जॾहिं जेका पकड़ थींदी आहे उहा पकड़ पोइ हिकु दफ़े वारी हूंदी आहे। नाज़रीन, असीं पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयूं था, जेको हिन वक़्तु मूंसां गॾु पैनल में जिन महिमाननि मूंखे जॉइन कयो आहे तारुफ़ सां कराईंदसि, पोइ गुफ़्तगू जो असीं आगाज़ कंदासीं। मूंसां गॾु जावेद काजी साहब मौजूदु आहिनि, सीनियर कानूनदान आहिनि, तज़िया निगार आहिनि ऐं तमामु
वेझे खां जिन सिस्टम जी असीं जेके हुन जा लूप होल्स आहिनि जिन जो ज़िक्र असीं कयूं पिया उन्हनि खां बि चङी रीति वाक़िफ़ु आहिनि। समूरो जेको ही समूरो सिस्टम आहे जिन माफ़ियाउनि ते समूरी ज़िमेवारी विधी वञे थी जेके मामरा आहिनि उन्हनि खां बि चङी रीति वाक़िफ़ु आहिनि। जाम महर जे कम खां शख़्सियत खां बि चङी रीति वाक़िफ़ु आहिनि। काई साहिबु तव्हांखे भलीकार हिन प्रोग्राम में मूंसां गॾु सखर स्टूडियो खां उहो सखर स्टूडियो जिते असीं हमेशह जान मोहम्मद महर खे ॿुधंदा हुआसीं हुनजो सघारो हुनजो बुलंद आवाज़ असीं ॿुधंदा हुआसीं मुख़्तलिफ़ इशूज़ ते। जान मोहम्मद महर जो उहो स्टूडियो उते इक़बाल लेथो साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं इक़बाल लेथो साहब ह्यूमन राइट्स जेका कमीशन आहे उन चेयरपर्सन बि आहिनि पर तमामु वेझे खां जान मोहम्मद महर खे सुञाणनि बि था उनजी शख़्सियत खां कम खां वाक़िफ़ु आहिनि। इक़बाल साहब अव्हांखे बि भलीकार चवंदसि हिन ट्रांसमिशन में ऐं उनखां पोइ नाज़रीन ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब सां वठंदासीं। मूं जीअं ज़िक्र कयो त हीउ वाक़ियो तॾहिं पेश आयो जॾहिं उन वक़्तु निगरान सेटअप हलंदड़ हो ऐं हारिस नवाज़ साहब सां बि खोड़ हिन प्रोग्राम दौरान बि मुलाक़ातूं थियूं ॿाहिरि बि जेके सहाफ़ती तंज़ीमूं हुननि जी मुलाक़ात थियूं उन्हनि पारां बि खोड़ ऐलान ऐं वाइदा हुआ छो न ही उन्हनि ते अमल करे सघिया उहो सुवालु असीं ज़रूरु रखंदासीं जेको असां सभिनी जे दिलनि जो आवाज़ु आहे। उन्हनि खे बि ज़रूरु कुझु देरि खां पोइ वठंदासीं। काई साहिबु अव्हांखे भलीकार अव्हांजी महिरबानी मां वक़्तु कढियो इक़बाल साहिबु अव्हांजी महिरबानी। काई साहिबु अव्हां जे फील्ड सां अव्हांजी आहे अव्हांजो लिंक आहे अव्हांजो वास्तो आहे कानून वारो ही समूरो सिलसिलो हुन में इहो आम चवणी आहे मशहूरु आहे त इंसाफ़ जस्टिस डिलेड इज़ जस्टिस डिनाइड ऐं हिते जेको ही मामिरो आहे साल खां मूं ज़िक्र कयो त केस जो स्टेटस ते बि को ख़ासि फ़र्क़ु न आयो आहे। कीअं ॾिसो पिया न समूरी सूरतहाल खे ऐं ज़िम्मेवार कंहिंखे चऊं सिस्टम खे चऊं माफ़ियास खे चऊं वक़्त जी हुकूमतूं रियासत कंहिंखे ज़िम्मेवार अव्हां सम्झो था? असांजी सिंध जो जेको वज़ीरिस्तान आहे उहो आहे सखर वारो इहो इलाइक़ो तव्हांजे साम्हूं आहे धाड़ियल जागीरदार सरदार पीर ऐं उनखां अलावा कहिड़ो महीनो आहे या कहिड़ो ॾींहुं आहे जेको क्राइम रिपोर्ट नथो थिए पियो। प्रिया कुमारी गडानी फोर्स कन्वर्जन भरचूड़ी वारनि जो ऐं उहे सभु जेके आहिनि से सरकार में वेठा आहिनि ऐं इन सभिनी जा धाड़ियुनि सां वास्ता आहिनि। तव्हीं सहाफ़ी जेको आहे सो अगरि KPK में को मारे थो वञे त उनजी ख़बर आहे उनखे केरु थो मारे पियो ऐं बलूचिस्तान जे इन पूरे में उन में इहे एक्सट्रीमिस्ट रिलीजियस एक्सट्रीमिस्ट ऐं इहे सभु जेके आहिनि से इन्वॉल्व हूंदा आहिनि। पर हिते त मामिलो ॿियो आहे। हिते असांजा जेके सरकार सां गॾु जेका हुकूमत आहे सिंध जी उन सां ई जेके आहिनि से उनजी एलीट जेका आहे उहा वेठी आहे ऐं जान मोहम्मद महर जी जुरत कीअं थी जो हेॾो वॾो सहाफ़ी थी उते उभरे थो पियो। उनजी एॾी वॾी जुरत थियणु उनजो एॾो वॾो माना रखणु उन इलाइक़े में पंहिंजी रिपोर्टिंग करणु दलेरी सां रिपोर्टिंग करणु ऑब्जेक्टिव रिपोर्टिंग करणु ऐं तव्हांखे ॿुधाइणु त हुते छा पियो वहे वापरे इहा उनखे उनजी सज़ा हुई जेका उनखे आई। पर आउं सम्झां थो त इहा जेका मौजूदा सिंध जी हुकूमत आहे उन लाइ त वॾी शिकस्त आहे जेको तव्हां ॿुधायो पिया तव्हां उनजी असांजी भाॼाई ॾिसूं तव्हांजी फ़ोन ते थी त उनजो हाणे मां इहो सॼो अलाह ते छॾियां थी पई त इहो त शिकस्त आहे मुंहिंजे ख़्याल में इन सिस्टम जी। ऐं हिकु लिहाज़ खां त जान मोहम्मद महर जेको आहे सो नंढो माण्हू बि कोन्हे। सहाफ़ियुनि जो हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो वॾो जिम हो सहाफ़ियुनि वॾो एहतजाज कयो सहाफ़ियुनि छा न कयो। फोर्थ पिलर ऑफ दी स्टेट आहे सहाफ़त सिंधी या त सिंध में माना इहा हुकूमत आहे जेका वॾेरनि जी आहे मिडिल क्लास सियासत कंदड़ माण्हू त हाणे अलाए काॾे हलिया विया त हाणे त इहे सहाफ़ी आहिनि यानी उन्हनि जो हेॾो वॾो रेज़िस्टेंस उनजूं बुख हड़तालूं उन्हनि जूं सभु कुझु पर सॼो आई विटनेसिस पिया आहिनि सभु आई विटनेसिस पिया आहिनि। उनजो वाक़ियो मूंखे यादि आहे जंहिं तरीक़े सां थी उनखे जीअं ब्लीडिंग थी पई थी उनखे वठी पिए विया उनखे जीअं मारियो वियो आहे उहो त ओपन आहे इट्स अ ओपन एंड शट केस यू नीड नॉट एनी एविडेंस एट ऑल दैट यू आर तव्हांखे को खपे थो सॼो कुझु आहे इट्स अ उटर फेल्यूर ऑफ क्रिमिनल एडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस। ठीकु आहे न उनखे केरु थो फेल करे उनखे इन्वेस्टिगेशन फेल थी करे कोर्ट न इन्वेस्टिगेशन उहो पासो जेको इन्वेस्टिगेशन जो आहे जेके आहिनि उनखे ॿधणु
उनखे इन्वेस्टिगेट करणु, उहे जेके वेपन्स इस्तेमालु थिया आहिनि उहे रिकवर करणु, फोरेंसिक टेस्ट कराइण त जीअं हिकिड़ी जेका आहे बिहाइंड रीज़नेबल डाउट मटीरियल एविडेंस क्रिएट थिए ऐं कोर्ट जे अंदरि सज़ा अचे। सज़ा वई, कोर्ट वई, सॼो इन्वेस्टिगेशन केस ॿोड़े छॾियो, लताड़े छॾियो। उनखां अलावा उहे जेके आहिनि से उनखे ॿधण लाइ बि तयारु कोन्हनि खे, छाकाणि त उन सिस्टम में हाणे माना नाजिया तव्हीं मां भई रोऊं, छाकाणि तव्हांजो बि उन सहाफ़त सां तालुक़ु आहे, मुंहिंजो बि हिकिड़ो इनडायरेक्ट तालुक़ु आहे, मूंखे फ्रीडम ऑफ प्रेस, ह्यूमन राइट्स, फंडामेंटल राइट्स, ऐं उन में जेको आहे सो पाकिस्तान जो आइन गारंटी थो ॾिए पियो तव्हांखे सभु कुझु, राइट टू लाइफ तव्हांखे गारंटी थो ॾिए पियो, तव्हांखे जेको आहे सो छा छा आइन ॾिए थो पियो ऐं छा छा हीअ रियासत जा कारंदा, हीअ रियासत में वेठल माण्हू, हीअ वॾेरा, हीअ निज़ाम, हीअ सरदार, हीअ जागीरदार तव्हां खां खसनि था पिया। ऐं इहो सखर बिराज जो जेको आहे 47 गेट आहे जान मोहम्मद जी कहाणी, इहो 47 जो गेट आहे जेको आहे सो 44 गेट आहे असां वारे खरल साहिब जी, नसीम खरल साहिब जी कहाणी। हीअ उहो हिकिड़ो जेको आहे सो लावारिस जेको आहे सो लाश आहे जंहिंजो जेको आहे सो असीं वेठा मातम कयूं। हेॾी वॾी ताक़त रखंदे बि जंहिंजे लाइ पूरो KTN डेडिकेट कयो हुए ॾींहुं, उनखां पोइ बि जेको आहे असीं उनजो जेको आहे सो असीं उन लाश जो जेको आहे 44 गेट में जेको फांसी पियो आहे, जेको सखर जे निड़ ते वेही फांसी पियो आहे, जेको आहे सो जेका उहा जेका डल्फिन आहे, अंधी डल्फिन, उहा अंधी डल्फिन जेका ख़ूबसूरती आहे उन पूरे सखर जे उन रिवर जी ऐं उन इंडस जी, ही उहा जेका आहे सा अंधी जेका आहे सा सरकार आहे, हीअ जेका आहे सा उहा अंधी नगरी आहे जंहिंमें जेको आहे सो चरबट राजा जेके आहिनि से हलनि था पिया ऐं जेको आहे सो असां उहे माण्हू असांजे साम्हूं वेठा आहिनि ऐं असां ॿधी कोन था सघूं। न जे इहो तमामु वॾो ॾुखु आहे। इहे ॾुख जेके आहिनि से हाणे उहे रिलीअ में जीअं न रिली हिकिड़ी जेका ठहंदी आहे न उन में ॾुखनि जा पेच ठहंदा आहिनि। हीअ ॾुखनि जा पेच आहिनि, हीअ गडाणी, हीअ जान मोहम्मद महर, हीअ प्रिया कुमारी, हीअ जेको आहे नसीम करल 44 गेट, हीअ हिन वक़्त जो 47 गेट, हीअ अंधी डल्फिन, हीअ सॼी सखर जेका आहे असांजे मुंहं ते हिकिड़ी चमाट आहे सॼे समाज ते जेका अॼु असांखे लॻे पई थी। तंहिंजे करे असांखे सभिनी खे जेको आहे सो गॾिजणो पवंदो, असांखे जेको आहे सो इंसाफ़ छिके वठिणो पवंदो। ठीकु आहे न, उहो इंसाफ़ छिके वठण जो तरीक़ो इहो आहे त तव्हीं वोए कंदा अचो, तव्हीं पंहिंजी वोए न छॾियो, तव्हीं पंहिंजे बेशक अलाह ते पंहिंजो इंसाफ़ छॾियो, पर आऊं जेको आहे सो हिन घिटियुनि में, हिननि घाटनि में, हिन रस्तनि ते, हिन चौराहनि ते वेही जेको आहे सो मातम कंदुसि ऐं बीहंदुसि त हिन तरीक़े सां जीअं तव्हां जेको आहे सो हिकिड़ो माना सफ़ा क़तल जेको आहे सो ईअं माना बेयारो मददगार करे हुनजो क़तल जेको आहे सो रियासत कयो आहे, बल्कि रियासत जे वेठल माण्हुनि कयो आहे, बल्कि हीउ हिकिड़ो जान महर न मुओ आहे, हीअ सॼी सिंध मुई, हीअ सॼी सिंध जी सहाफ़त क़तल थी आहे। बिल्कुलु सही चयो पिया, ज़ाहिर आहे हीउ तमामु वॾो ॾुखु आहे ऐं जेका ॻाल्हि मां कई त हीउ सिलसिलो ज़ाहिर आहे बंदि नाहे थियो ऐं बंदि न थींदो। हौसला बि असांजा बुलंद आहिनि ऐं जीअं त जान मोहम्मद महर जो जॾहिं जेको तॾो आहे उहो असांजे दिलनि ते विछायल आहे ऐं हीउ सिलसिलो जारी रहंदो, मातम बि जारी रहंदो, इंसाफ़ जे लाइ जेके कोशिशूं आहिनि उहे बि जारी रहंदियूं। मूंसां गॾु इक़बाल लेथो साहब बि आहिनि, मूंखे हींअर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब जॉइन किया है। हारिस साहब अस्सलाम वालेकुम। हारिस नवाज़ साहब, आज एक साल पूरा मुकम्मल हुआ जान मोहम्मद महर की शहादत को, और इस बीच जो एहतजाज हुए, जो मामलात हुए, वो आपसे भी आपके सामने वो सारी कहानी आया है। उस वक्त आप सिंध के जो मामलात थे उनको देख रहे थे एज होम मिनिस्टर। क्या कहेंगे आप, क्योंकि बारहा आपसे मुलाकात हुई इस केस को लेकर और बड़े ऐलानात भी हुए, बड़े वायदे भी हुए, उन पर क्यों नहीं अमल हो सका? ज़रूर बताइएगा। वो लूप होल्स हम भी जिनका तस्करा भी कर रहे हैं, गिला भी कर रहे हैं कि एक साल पूरा अगर हो जाए, और आज जान मोहम्मद की फैमिली से जब मेरी बात होती है तो वो बड़े मायूसी में, दुख में ये कहते हैं कि अब हमने जो अपना मामला है वो अल्लाह की अदालत में छोड़ा है। अब क्या कहेंगे हारिस साहब, किससे ज़िम्मेदार हम ठहराएं? हम माफियाज को ज़िम्मेदार ठहराएं, हम हुकूमत को, रियासत को, पुलिस को, हम किसके ऊपर ये जिम्मेदारी डालें, किसके ऊपर ये बोझ डालें? क्या कहेंगे आप?
دیکھیں مجھے بالکل یاد ہے کہ ہماری آنے سے پہلے 2 ہفتے پہلے یہ مرڈر ہوا تھا اور اس میں بہت زیادہ کچھ پتہ بھی چل گیا کون لوگ شامل تھے، کیا وجوہات تھیں. تو میں اور آئی جی پولیس سب کر ہم گئے تو ہم ان کے گھر بھی گئے، ان سے بھی نے کمٹمنٹ کی. اس وقت پرابلم یہ تھی کہ ان دن میں آپ کو یاد ہے برسات کا دن تھا، بارشیں ہوئی تھی اگست کے منتھ میں، تو جی پورے کچے میں پانی تھا. جہاں بھی پولیس جاتی تھی یہ دوسری جگہ پہ آئی لینڈ کے اندر نکل جاتے تھے اور اس کے پیچھے بھی. سیکنڈ دیکھیں ساتھ اگر پولیس کی پراپر پولیٹیکل ول ہونا اور وہ چاہیں کہ ہم اس کو پکڑنا ہے تو پکڑ سکتے ہیں، لیکن وہ وہاں کے لوگ تھے، لوکل تھے، پھر وہ پھاڑی ڈال دیتے تھے آتے تھے. اس سے پہلے کوئی گریگنسی جنہوں نے مارا ان کے اپنے گریگنسی سے جان محمد آدمی کے ساتھ بھی کچھ ان کے پرابلم تھے، وہ ایک وجوہات تھی. لیکن کوئی ریزن نہیں ہے جس کو نہ پکڑے، خاص طور پہ جب اکتوبر کے بعد جب وہاں موسم ہو جاتا ہے اور وہاں پر پانی اتر جاتا ہے تو پھر ڈیفینیٹلی آپریشن ہوتی ہے اور اس کو اریسٹ کر کے قرار واپس لا دینے کی ضرورت تھی، لیکن نہیں دیا گیا. آئی ایم شیور کہ اس کا کوئی نہ کوئی ریزن لوکل پرابلم نہیں ہے، پولیٹیکل ریزن نہیں ہے. اور پھر آپ کے ساتھ کوئی جرنلسٹ کے ساتھ خود اپنی بات ہے، لیکن کوئی ایکسکیوز نہیں. جان محمد کے ان کی قاتل سے ان کو پکڑنا چاہیے، پوری کوشش کرنی چاہیے. فیملی ممبر ہیں، ہم نے ان کے پاس بھی اٹھایا تھا، لیکن ابھی بھی وقت ہے کہ ضرور پکڑنا چاہیے اور اس میں ناکامی نہیں کہ گورنمنٹ کام میں کامیاب. حارث صاحب اگر آپ کچھ چیلنجز شیئر کرنا چاہیں کہ آپ نے کیا چیلنجز فیس کیے اس دوران اور کیوں نہیں؟ آپ نے کہا کہ وجوہات کا پتہ لگ گیا، جو مرکزی کردار تھے ان کا پتہ لگ گیا، اس کے باوجود اگر 1 سال گزرنے کے بعد بھی کوئی مرکزی اگر جو ملزم تھا وہ گرفتار نہیں ہو سکا، 1 سال گزرنے کے بعد بھی انصاف نہیں ہو سکا، کیونکہ آپ نے ایریا کا بھی ذکر کیا، اس وقت بالکل بارشیں تھیں، معاملات تھے، لیکن اس کے بعد یہ کوئی ایسا علاقہ نہیں جہاں پر ایکسیس نہ ہو حکومت کی، ریاست کی. ورنہ وزیرستان میں بھی ہم دیکھتے ہیں کہ وہاں بھی آپریشنز ہوئے، وہاں بھی حالات بہتر ہوئے. تو اس کو بالکل ایک نو گو ایریا یہ کیوں بن گیا ہے؟ اور اب بھی آپ نے کہا کہ اگر ول ہو تو یہ ہو سکتا ہے، تو رکاوٹیں کہاں پر ہیں؟ کہاں سے کیا معاملات ہیں جن کی وجہ سے ان پر عمل نہیں ہو سکتا؟ ناظرہ دیکھیں اس میں بات یہ ہے کہ یہ بہت بڑا پولیٹیکل رول ہے. آپ کو پتہ ہے کہ کچے کے جو سردار ہیں یہ ان کے اسپانسر ڈیکوائز جتنے قبیلی، اور اگر آپ کو یاد ہو تو میں نے کچے میں جا کر جہاں پر کبھی کوئی گیا نہیں تھا وہاں بھی میں گیا اور میں نے جا کے اناؤنس کیا کہ آج کے بعد اگر کوئی بھی ابڈکشن ہوتی ہے رینسم کے لیے تو میں وہاں کے سردار کی ایف آئی آر کاٹوں گا، اس کو میں لے کر آؤں گا تاکہ اس کو ہم ذمہ دار کرائیں گے. تو کسی حد تک ہم نے وہاں پر ابڈکشن ختم کر دی. بلکہ جو یادوں کے ہندو بہت زیادہ پکڑے گئے تھے، مجھے بھی ساگر کے نام یاد ہے، شکارپور کے ایریے میں، ان کو ہم نے سب کو وداؤٹ کہیں رینسم میں واپس کرا دیا. تو اس وقت پانی بہت زیادہ تھا اور کشتیاں بھی نہیں چل سکتی. اندر پہلے سے مورچے بنا کے بیٹھے ہوتے تھے، کئی دار ہوتا تھا. اس لیے برسات کے موسم میں کچھ پرابلم ہوتی، بالکل اس کے نزدیک پہنچے ہوتے تھے کہیں نہ کہیں انفارمیشن ہوتی تھی اور وہاں سے نکل جاتی تھی. کیونکہ پولیس کرنے دیکھیں سارے لوکل ہیں، کچھ ان کے قبیلے میں بھی ہوتے ہیں، کچھ دوسرے قبیلے کے ہوتے ہیں، کچھ اداروں میں اپنے گیسٹ ہوتے ہیں، جس کی وجہ سے وہاں پر ان کو پکڑنا مشکل ہو جاتا ہے. پھر یہ ساتھ یہاں سے نکل کے گوٹکی کے سائڈ سے جاتے ہیں تو یہ پنجاب کے بارڈر کے اندر چلے جاتے ہیں، وہاں سے جا کے چھپ جاتی ہیں. لیکن جب موسم ٹھیک ہو اور اس کے بعد پکڑنے اس کے لیے کوئی ایکسکیوز نہیں ہے. گورنمنٹ کو چاہیے کہ آج کے دن سے پھر ایک عہد کر لیں کہ ہم نے اس کو 1 مہینے میں اگر پکڑنا چاہیں تو کوئی وجہ نہیں ہے کہ ڈیجی سکر اس کو نہ پکڑ سکے. ہم نے پولیس کو امپلائی کر کے، ریلویز کو امپلائی کر کے، اور اس کو ضرور پکڑنا چاہیے. میرے خیال میں یہی ایک اس کا حل ہے کہ ان کے جو بھی قاتل ہیں جو اس کی جانوں اس کو انصاف ملنا چاہیے. ٹھیک، حارث عمر صاحب آپ ہمارے ساتھ لائن پر ہی رہی ہے. ہمارے ساتھ اقبال لیتھو صاحب بھی ہیں، جاوید قائی صاحب بھی ہیں. اقبال لیتھو صاحب مجھے آواز وہاں تھی پہنچے پہ ہو؟ جی اقبال صاحب اوہاں جو اسی ڈٹھو سی تے پورے سال اندر ہیومن رائٹس کمیشن جو مختلف وقتاً تے ان میں کنٹریبیوشن پر نظر آئے ان سمورے پروسیس میں، پر رزلٹ نہ نکتی. رزلٹ اسیں ॾिसूं था त हर एंड ते जिते जिते एफर्ट ज़रूर थियूं ऐं उहे हिन वक़्तु बि उहे मामला एहतजाज उहे सभु मामला जारी आहिनि. पर जेका हारिस साहब ॻाल्हि कनि पिया त विल जी कमी आहे. जेकॾहिं हाणे बि चाहियो वञे ऐं वस वारा जेके वेठल आहिनि जिन मथां ज़िम्मेवारी बि आहे, जेकर उहे चाहिनि त 1 महीनो वॾो आहे, हे समूरो कमु थी सघे थो.
अव्हां छा था सम्झो छो न थी सघियो इहो 1 साल में, ऐं हाणे छा थियणु घुरिजे, वधीक छा करे सघिजे थो उन ॾस में? नाज़िया, पहिरियां त सभ खां पहिरियां जीअं तव्हां इंट्रो में चयो त मूंखे यादि आहे त अॼु 13 अगस्त जे ॾींहुं ई मां सखर स्टूडियो में ई जान मोहम्मद सां मिलियो हुउमि हिकिड़ो ॾींहुं अॻु में हुनजी शहादत खां अॻु में ई। सो सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जो जेतिरे क़दुरु तव्हां किरदार जी ॻाल्हि कई त ॾिसो, रियासत जो कमु आहे माण्हू जी जान माल इज़त जो तहफ़ुज़, जेको राइट टू लाइफ आर्टिकल 9 कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जी काज़ी साहब बि ॻाल्हि कई त जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ जो रियासत जो कमु आहे, ऐं उन में रियासती इदारा जेके बि रियासत जो स्ट्रक्चर आहे उहा उन्हनि जी अवलीन ज़िम्मेवारी आहे। जेतिरे क़दुरु सिंध ह्यूमन राइट्स कमीशन इन केस खे खयो त ज़ाहिर आहे असां जान मोहम्मद जी फैमिली खे जेके थ्रेट्स हुया, जेके उनजी विटनेसिस हुया, उनजी पहिरीं कोशिशि असांजी इहा हुई सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी कि पुलिस डिपार्टमेंट खे, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ खे इहो कमीशन जो सो मोटो पावर वठी करे असां इहो उन्हनि खे अर्ज कयोसीं त जान मोहम्मद जी फैमिली खे जेको आहे प्रोटेक्शन ॾिनी वञे, न फ़क़ति जान मोहम्मद खे पर सॼे हिन एरिया में जेका फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, फ्रीडम ऑफ इंफॉर्मेशन आहे, जेको मां चवंदुमि त जान मोहम्मद हिकिड़ो सहाफ़ी सिर्फ़ु न हो, जान मोहम्मद हिकिड़ो के हिकिड़े ज़ात जो फ़र्द न हो, जान मोहम्मद त ह्यूमन राइट्स डिफेंडर हो। ही इंसानी हक़नि जो जेके बि हिते जा समाजी मसइला उहो कारोकारी खां वठी, क़बाइली जहिड़नि खां वठी, जिरगे खां वठी, समाज जे ॿियनि बुराइनि खां वठी, अदम तहफ़ुज़ ताईं, इवन जावेद जी ॻाल्हि कई त मां जेको कमीशन जो चेयरपर्सन थियण खां पोइ जेको माइनॉरिटी राइट्स ते मूं हिकिड़ो डिविज़नल लेवल ते प्रोग्राम कयो, जंहिंमें फोर्स कन्वर्जन जो इशू हुयो, हिंदू मैरिज एक्ट जो मामिलो हुयो, त उन ते बि मरहूम जान मोहम्मद अचे शरीक थियो हुयो ऐं उन पंहिंजी जेका सहाफ़ती रोल प्ले कयो हो, त ही हिकिड़ो ह्यूमन राइट्स डिफेंडर हुयो। ऐं सिंध ह्यूमन राइट्स कमीशन गुज़िरियल साल जेको शहीद बेनज़ीर भुट्टो अवॉर्ड आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां 15 कैटेगरीज़ में, हिकु जर्नलिज़म जी कैटेगरीज़ में बि हुयो, त पहिरियों दफ़ो मूं पोस्टोमस यानी उनजी शहादत जे में शहीद जान मोहम्मद जो नालो रिकमेंडेड सिंध ह्यूमन राइट्स कमीशन कयो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि त शुरू खां वठी जेको पुलिस जी इन्वेस्टिगेशन हुई, जेका तफ़्तीश हुई, उन में असां वक़्तनि बवक़्तनि इहे पॉइंट्स रेज़ कयूंसीं त हिकिड़ा त हुया जनरल सेक्शन्स जेके लॉज जा आहिनि, काई साहब तव्हांखे वधीक ॿुधाईंदो, ॿियो ATA बि जेको एंटी टेररिस्ट एक्ट जो 6 ऐं 7 लॻायो वियो त हिन वाक़े जेको आहे उहो टेरर क्रिएट कयो, हिकिड़ो जनरल एनवायरमेंट फिज़ा क्रिएट कई जंहिंमें माण्हू पंहिंजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन या लाइन ऑफ ड्यूटीज़ में जेको ह्यूमन राइट्स डिफेंडर्स आहिनि उहो कमु न करे सघनि, त असां उन पॉइंट ऑफ व्यू खां बि सिंध हुकूमत खे बि अर्ज कयोसीं त जेका प्रोटेक्शन ऑफ जर्नलिस्ट कमीशन आहे सिंध में, जेका इन वे हिकिड़ी डॉर्मेंट हुई, उन वक़्तु जस्टिस रशीद रिज़वी हुयो, उहो बीमार हुयो, उन खां पोइ हाणे जस्टिस नज़र अकबर उनजो चेयरपर्सन थियो आहे, त सिंध ह्यूमन राइट्स कमीशन पंहिंजी रिकमेंडेशन्स में चीफ सेक्रेटरी खे ऐं गवर्नमेंट जे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट खे बार बार इन शइ ते ज़ोर ॾिनो आहे त उन खां पोइ तव्हां ॾिठो त शहीद नसरुल्ला गडानी जो वाक़ियो थियो, या इन खां पोइ जेके बि जेके इलाही वाक़िया आहिनि, त फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जनरली जेको ह्यूमन राइट्स जेको प्रोटेक्शन आहे, उन जा जेके बि मैकेनिज़म्स आहिनि, जेके इदारा आहिनि, उनखे स्ट्रॉन्ग करण जे लाइ, बाक़ी हाणे जॾहिं केस कोर्ट में वेंदो आहे, वेन कोर्ट इज़ सीज़्ड विद दिस इशू, पर पोइ बि बावजूदि इन जे असांजी सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जो जेको लीगल एड जो पैनल आहे, सखर ऑफिस जेका आहे, उहा लास्ट हियरिंग में बि जेके जान मोहम्मद जी असीं ATA खां ऐं जेके जनरली जेके उन पुलिस खां रिपोर्ट लास्ट आई, कल्ह बि मूं DIG पीर मोहम्मद शाह ऐं अमजद शेख खां जेका लेटेस्ट रिपोर्ट घुराई आहे, जंहिंमें हिननि एफर्ट कई आहे, पर मां इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ न आहियां। ठीकु आहे, सप्लाई लाइन लॉजिस्टिकली तव्हां उन जा जेके बि सपोर्टर्स हुया, फैसिलिटेटर्स हुया, उन्हनि खे तव्हां ब्रेक करण जी कोशिशि कयो पिया, पर मूंखे ब्रिगेडियर साहब जेकॾहिं ॻाल्हि सम्झे थो
त ॾिसो ही कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे, इसमें पुलिस, इसमें रेंजर्स, इसमें इंटेलिजेंस एजेंसीज, इसमें और इदारे, अगर पुलिस के पास ड्रोन टेक्नोलॉजी नहीं है, अगर पुलिस के पास नाइट गॉगल्स नहीं है, नाइट विजन की चीज़ें कमी है, अगर पुलिस के पास रिसोर्सेज नहीं है, तो पुलिस को आप अक्यूप करें। और पुलिस को आई नो कि विल एक अलग चीज़ है, मगर कैपेसिटी टू फाइट जो है वो पुलिस वाला जो लड़ने के लिए तैयार नहीं है, वो पुलिस वाला जो जहाँ पोस्टेड है, जिसकी इनसिक्योरिटी है कि मैं अगर फाइट करता हूँ तो उसका रिप्रेजेंट होता है, उसका जो फाइट बैक होता है, इदारों में उनका कॉन्फिडेंस नहीं है कि मुझे कोर्ट्स में बैकलॉग ऑफ केसेस है, कोर्ट्स में विटनेस नहीं आ रहा, विटनेस की प्रोटेक्शन नहीं हो रही, तो जो ओवरऑल क्रिमिनल जस्टिस सिस्टम है त तहां इन पॉइंट के भी ॾिसो त ही पुलिस जो सिर्फ़ु फेल्योर अकेलो नाहे, ही सॼो फ़ौजदारी निज़ाम अमल जो आहे, पुलिस आहे, उन में प्रोसिक्यूशन आहे, उन में इन्वेस्टिगेशन आहे, उन में जुडिशरी आहे, त इन्हनि सभिनीनि में रिफॉर्म जी ज़रूरत आहे। तव्हां ॾिसो पिया त अंदरूनी सिंध में जेको बि राइट बैंक ते सखर में उहो शिकारपुर हुजे, कश्मीर हुजे, घोटकी हुजे, लारकानो हुजे, या फॉर डेट मैटर खैरपुर खां मथे ताईं शयूं हुजनि, त उन में इन में इट्स अ होल ऑफ जेके बि सिविल फोर्सिस आहिनि, आर्म फोर्सिस आहिनि, उन्हनि में कोऑर्डिनेटेड अप्रोच हुजे। अॼुकल्ह टेक्नोलॉजी लेड पुलिसिंग आहे, त टेक्नोलॉजी जो यूज़ कयो वञे, ह्यूमन रिसोर्सिस आणिया वञनि, फोर्सिस खे जेको आहे पॉलिटिकली उन्हनि खे घणी इंटरफेरेंस न हुजे। टेन्यूअर तव्हां बिल्कुलु साफ़ ॻाल्हि कई त 5 SP जेकॾहिं हिकिड़े रीज़न जे करे या ॿिए रीज़न जे करे या 3 रीज़न जे करे को विलिंग नाहे, SP हुजे या DIG हुजे, सो इशू SP जो नाहे, इशू DIG जो नाहे, इशू आहे जेको 85% जेको पुलिस में उहो हिकिड़ो कांस्टेबल आहे ऐं हेड कांस्टेबल आहे, ऐं जेको ASI आहे उन जी लिविंग कंडीशन छा आहे, उन जी वेलफेयर छा आहे, उन जी रिम्यूनरेशन छा आहे, उन जी ट्रेनिंग छा आहे, उन जी कैपेसिटी छा आहे। सो हिकिड़ो SP नथो फाइट करे, हिकिड़ो DIG नथो फाइट करे, हिकिड़ो DSP नथो फाइट करे। ओवरऑल तव्हांखे पुलिस फोर्स जी जेका कम्बेटिंग कैपेबिलिटी आहे, उन जी जेका रेडीनेस आहे, उन्हनि सॼनि शयुनि खे तव्हांखे ॾिसणो आहे। बाक़ी इहा ॻाल्हि जेका तव्हां चओ था, ऐं ब्रिगेडियर साहब बि चवे पियो त पॉलिटिकल विल, ऑफकोर्स पॉलिटिकल विल, जेकॾहिं इलेक्टेड MNAs आहिनि, MPAs आहिनि, मिनिस्टर्स आहिनि, एंड आई थिंक कि वज़ीर आला साहब एंड प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान बि हिते हिकिड़ी गैदरिंग कई आहे, हिकिड़ी मीटिंग कई आहे, पर कॾहिं कॾहिं इहो बि तासिर ईंदो आहे त तव्हां उन्हनि खे जेको आहे इम्यूनिटी ॾिनी वञे। भाई जेकॾहिं इम्यूनिटी ॾिनी वञे, जेकॾहिं तव्हां इन्हनि खे जीअं जनरली दुनिया में थिए पियो त लिमिटेड स्टेटहुड हूंदो आहे, तव्हां फाटा जी, फाना जी, वज़ीरिस्तान जी ॻाल्हि कयो पिया त उते रियासत जी लिमिटेड रिट हुई, लिमिटेड स्टेटहुड हुई, उहो ॿिनि मुल्कनि जो बॉर्डर हुयो ऐं उहा बफर ज़ोन हुई, उनजो हिस्टोरिकल एंड पॉलिटिकल बैकग्राउंड आहे। पर असां वटि जेको कच्चे जी रिवराइन एरिया आहे, उनजी त पॉलिटिकल इकनॉमी बि आहे। हिते जी ज़मीन उन कचे जी ॾिसो, उन जा वण ॾिसो, उन जी मच्छियूं ॾिसो, उते जेका पॉलिटिक्स जॾहिं इलेक्शन में पोलिंग स्टेशन थिए थी, सो देयर इज़ अ पॉलिटिकल इकनॉमी ऑफ द कच्चा एरिया दैट हैज़ टू बी सीन। उनखे तव्हां उन पर्सपेक्टिव में ॾिसो। तंहिंजे करे जेको कचे जी अमन अमान आहे, कचे जी जेका आहे रिट ऑफ लॉ न आहे, मां इन आइडिया खे न आहियां त तव्हां हिननि खे इम्यूनिटी ॾियो, तव्हां हिननि खे हथियार फिटाए करे, त पोइ क्रिमिनल जस्टिस सिस्टम तव्हांजो कमज़ोर थींदो, उहो वीक थी वेंदो। जेकॾहिं कोर्टनि में केस नथो हले, बैकलॉग आहिनि, इन जो मतिलबु थोरो ई आहे त तव्हां जरगा सिस्टम जे थ्रू मीडिएशन खे ऐं रिकन्सिलेशन खे उन्हनि खे तव्हां लीगलाइज़ कयो। राइट टू लाइफ में, हीनियस क्राइम्स में, हीनियस ऑफेंसिस में, सॼी दुनिया में पेटी ऑफेंसिस में, नंढनि क्राइम्स में तव्हांजी मीडिएशन, नेगोसिएशन, रिकन्सिलेशन थिए पई। अॼु जी दुनिया में बि थिए पई, सॼी दुनिया में क्रिमिनल जस्टिस सिस्टम मसइले जो हल न आहे, एडमिनिस्ट्रेटिव जस्टिस बि थिए पियो। पर जॾहिं हीनियस क्राइम आहे, राइट टू लाइफ आहे, त उन में मां कोन थो सम्झां त तव्हां रियासत ज़ाहिर आहे जेकॾहिं पुलिस एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग करे थी, या पुलिस पॉलिटिकल वायलेंस करे ऐं उन्हनि माण्हुनि खे उन नहज ते पुॼाए थी, त उनजो हल बि रूल ऑफ लॉ में आहे। ऐं तव्हां ॾिठो आहे त सिंध में वेरियस मॉडल्स हलिया,
जी। त तव्हां फुल फ्राई बि कई, हाफ फ्राई बि कई, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स बि कई, उनजो सॉल्यूशन छा हिन महिल तव्हां नॉर्मलसी आंदीसीं। ऐं कॾहिं कॾहिं त मूंखे अफ़सोस थींदो आहे त असांजी मीडिया, असांजी सिविल सोसाइटी, असांजा इंटेलेक्चुअल्स बि पुलिस खां इहा डिमांड कंदा आहिनि त तव्हां एक्स्ट्रा जुडिशियल, एक्स्ट्रा लीगल मेयर्स वठी करे अमन अमान क़ाइमु कयो। ऐं जेका एज़ अ ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरपर्सन ऐं एज़ अ ह्यूमन राइट्स जे स्टूडेंट मां इन अप्रोच खे अर्ज कंदुमि त पुलिस खे स्ट्रेंथन कयो, उन्हनि जी इन्वेस्टिगेशन ठीकु कयो, पुलिस जी ट्रेनिंग ठीकु कयो, पुलिस जी रिक्रूटमेंट ठीकु कयो, पुलिस जूं जेके चौकियूं आहिनि, पुलिस जा जेके थाणा आहिनि, उन्हनि खे रिसोर्सिस ॾियो। तव्हां हिननि जूं एपीसीस जेके आहिनि, आर्मर्ड चेन्स आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि जी 20-20 करोड़ हिकु कॉस्ट आहे। तव्हां जेकॾहिं सिंध में मूंखे उन्हनि मां पढ़ियो बजट में त सिंध जो वज़ीर आला काफ़ी बजट रखी आहे इक्विपमेंट्स जे लाइ, उन्हनि जे नई सोफिस्टिकेटेड वेपन्स जे लाइ। त तव्हां उन्हनि खे जेको प्रोहिबिटेड बोर जो वेपन न पियो ख़रीद करणु ॾिनो वञे सिंध पुलिस खे, त हाउ दे विल फाइट। उन्हनि जी एपीसी में जेकॾहिं हू 12 mm जो जेको गोलो लॻे थो, उहो उन में पियर्सिंग इंटू करे वञे थो, त उहा उनखे तव्हां बचाए नथा सघो, उहा टेक्नोलॉजी तव्हां नथा आणे सघो। सो इट्स अ इशू मल्टी डायमेंशनल आहे नाजिया। बिल्कुलु ईअं ई आहे इक़बाल साहब, इक़बाल साहब बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं बिल्कुलु जिन जिन पासनि जी एरियाज़ मां निशानदेही कई आहे, ख़ुदि जान मोहम्मद महर जंहिंजे हवाले सां अॼु असीं ॻाल्हायूं पिया, ख़ुदि उन्हनि समूरनि पॉइंट्स ते ॻाल्हाईंदो रहियो, आवाज़ उथारींदो रहियो, ध्यानु छिकराईंदो रहियो जेके वस वारा आहिनि, जेके इक़्तिदार में वेठल आहिनि। पर बिल्कुलु मां दुरुस्त पिया चयो त मल्टी डायमेंशनल मामला आहिनि, उन्हनि खे उन ई एंगल सां ॾिसण जी ज़रूरत आहे। पर जेके वेठल आहिनि, इशू वरी बि उहो अचे थो त जिते जिते कमु करण जी ज़रूरत आहे, जिन जिन एरियाज़ जी तव्हां निशानदेही कयो पिया, उते उते कमु छो न पियो थिए? बार बार निशानदेही बि थिए थी, आवाज़ उथंदो रहे थो, मामला थियनि था, पोइ बि जेके घुर्बल रिफॉर्म्स चऊं, मामलनि जी बहितरी चऊं, उन पासे न पिया वधनि। ब्रिगेडियर हारिस नवाज़ साहब, आप मेरे साथ मौजूद हैं इस लाइन पर? जी नाज़रीन, कोशिशि कंदासीं ब्रिगेडियर साहब ॿीहर राब्तो कयूं, हुन खां ज़रूरु हुनजो रिस्पॉन्ड वठंदासीं। कैसा छा ऐड कंदो, अवां कुझु रिस्पॉन्ड करणु चाहींदो हुन ते? नाजिया, एक सिस्टम है हिकिड़ो, उन सिस्टम जे अंदरि जेको आहे सो जेके सगायूं धुरियूं आहिनि, उनजो हिकिड़ो पावर आहे, ऐं उन सां ही इंट्रस्ट जेके आहिनि से कन्फ्लिक्ट में हलिया विया आहिनि। जिते बि तव्हां सिंधी तारीख़ में तव्हांजो अगरि जहिड़ो जेको आहे सो वॾी ताक़तवर धुरियुनि सां आहे, उहो फातिमा जेको आहे असां वारी जॻह राणीपुर वारी, उहो छा हो, उहा तमामु वॾी सगारी ताक़तवर धुर आहे। उन सिस्टम सां उहा छोकिरी इंसाफ़ वठी न सघी, ऐं छा छा एविडेंसिस न हुयूं। उन खां अलावा तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ो केस आहे जेको आहे सो माना हम जो तारीख़ राहों पे मारे गए वारी ॻाल्हि आहे न, त ही सिस्टम जेको आहे सो उहो भॼे ई कोन थो पियो। उहा साॻी जेका आहे सा हिकिड़ी जेका एलीट या जेके सगारी धुरियूं आहिनि, उहे ई जेको आहे 100 सालनि खां वठी उहो साॻियो ई जेको आहे सो आहे। उन में इन्हनि माण्हुनि लाइ त इंसाफ़ त ॿुधायो आहे न, 34 दरवाज़े जो नसीम खरी, जेका जान मोहम्मद महर जी जेका पोज़ीशन आहे उहा त 34 दरवाज़े में लिखी पई आहे न, त हिकिड़े ग़रीब माईअ जी जेका आहे सा को माना उहो थाणे चए थो मुंहिंजी जुरिडिक्शन में कोन थो अचे, हे थाणो चए मुंहिंजी जुरिडिक्शन में कोन थो अचे। हिते बि त साॻियो ई मामिलो आहे न, त हाणे किथां ॿधूं, कीअं ॿधूं, ऐं जेको आहे सो 3 DIG जेके आहिनि से ट्रांसफर थी विया आहिनि, 5 SPs तब्दील थी विया आहिनि, ऐं उते पोस्टिंग थींदी कीअं ज़रा मूंखे इहो त ॿुधायो न। उते SP कंहिंजे चवण ते ईंदो आहे, उते DIG कंहिंजे चवण ते ईंदो आहे, उते हेॾो सारो असलो जमा थी वियो आहे कचे में, उहो जेको मथां आयो आहे अफ़गानिस्तान जे नाकामी खां पोइ, गनी वारी हुकूमत लहण खां पोइ। त हाणे उहो त हिकिड़ो वॾो वॉर लॉर्ड्स अञा बि जेको आहे सो माना हयाती सिटरूअन बड़ जी छांव अञा बि घाटी, ऐं हुनजो जेको आहे सो एंटोनाइम थो कयां त माना हिन घराने जेको आहे माना हिकिड़ो सिस्टम जी जेका आहे पूरे सिंध जे अंदरि जेको सखर जी जेका बर्बादी आहे, जेका उत्तर सिंध जी जेका बर्बादी आहे ऐं तबाही आहे, उहो हिकिड़ो ब्लैक होल आहे। सिस्टम जे अंदरि बि हिकिड़ो एक्सट्रीम सिस्टम आहे जिते सुवाल ई पैदा कोन थो थिए तव्हांखे मिले। मूंखे चवणु ॾियो नाजिया त मूं हिकिड़ो हुतां जो हिन ई सगारी धुरियुनि जो हिकिड़ो इलेक्शन में कंटेस्टेड माण्हू हो, हुनजो त धाड़े इस्तक़बाल करणु आया,
उन ते धाड़ेल जेको आहे सो कि 300-400 क्लाशन कोफ़ूं हुयूं उन जलसे में जंहिंमें साहब इलेक्शन जी कंपेन करणु वियो। त हाणे खुला खुला सिधा सिधा लेखा आहिनि। हाणे उहो सिस्टम जेको आहे सो ज़ुल्मत कदे में मेरे शब गम का जोश है, शम्मा थी दलील सर सो वो खामोश है। हाणे ही सहाफ़ी, ही कलम, ही मस, ही कागज़, ही भिटाई जूं सिटूं, ही अयाज़ जूं सिटूं, ही सचल जूं सिटूं, ही सच, ही सभु लताड़जी विया। ही सभु जेके आहिनि से उनजी जेका V8 आहे न, V8 जे जेका व्हील आहे न, उनजे हेठां जेको आहे न उन घराड़ियुनि में सॼी सिंध लताड़जी वई, सॼी सखर लताड़जी वई। ऐं हिन में जेको आहे सो मूंखे आउं छा थो चई सघां सवाइ माना इहो जे माना फैज़ जी सिटुनि जे हिसाब सां वरी नाउमीद त कोन थींदुसि न, त आउं हुनखे मुंहिंजे प्यारे जान मोहम्मद खे फैज़ जी सिटूं रक़म थो करणु चाहियां। हो न हो अपने कबीले का भी कोई लश्कर, दूर होगा अंधेरों के फसीलों के उधर, उनको शोलों के रजस अपना पता तो देंगे, खैर हम तक तो न पहुँचेंगे सदा तो देंगे, दूर कितनी है सुबह बता तो देंगे। त ही जान में मेरे जेको आहे सो जेको क़त्ल आहे उहो रायगां कोन वियो आहे। इहो जेको आहे सो जान मेरे जेको रत हो उहो रेटिजी वियो आहे, हिन मिटीअ में वियो आहे। उन मां उहो ॿिज जेको आहे सो हिन ज़मीन खे ॾिनो आहे। उन ॿिज मां जेको आहे अञा केतिरियूं बग़ावतूं जनम वठंदियूं ऐं अञा केतिरा ई जेके सिस्टम खे टोड़ण लाइ जेके आहिनि से माण्हू उथंदा ऐं यकीनन ई सिस्टम टुटंदो। इकबाल साहब छा चवंदो मां यकीनन ही सिस्टम टुटंदो ऐं ज़ाहिर आहे जेके मामला असीं जिन ते असीं फोकस कयूं पिया त ही सिलसिला एफर्ट्स जदोजहद बि जारी आहे। काई सभु तमामु हिकिड़ी अहम ॻाल्हि कई त जॾहिं सिस्टम जे आहे जेके इंट्रस्ट हुजनि ऐं उन सां के शयूं कॉन्फ्लिक्ट्स में अचनि त पोइ अहिड़ा मामला अचनि था। पर ख़ुदि जान मोहम्मद महर जो केस आहे, मां ॾिसो पिया त टेस्ट केस आहे, खोड़ शयुनि खे वाइखो करे चुको आहे ऐं इहे आवाज़ झका न थिया आहिनि। साल गुज़री वियो आहे, आवाज़ झका न थिया आहिनि, बल्कि उन्हनि आवाज़नि में अञा असीं वधीक ॾिसूं था त उहा आवाज़ ॾींहों ॾींहुं वक़्तु गुज़रण सां सघारो थींदो पियो वञे। त हाणे वक़्त जी जेके क़ुवतूं आहिनि उन्हनि खे अव्हां ॾिसो पिया त मजबूर कंदो ही आवाज़, ही मामरा त हू ॾिसनि निहारनि हिन पासे ॾांहुं ऐं हिन पासे ॾांहुं जिन जिन पासनि ते कमु करण जी ज़रूरत आहे उते हाणे उन्हनि जो फोकस थिए। हिकिड़ी त मां अर्ज़ु कंदो हलां त हिस्टोरिकल जेका हिकिड़ी करेक्शन जीअं काज़ी साहब ॿुधायो हाणे जेको 34 दर वारो मामिलो आहे उहो पुलिस जुरिसडिक्शन जॾहिं हिते शर्जील खरल SSP हुयो, उहो हुनजो भाइटियो हो नसीम खरल जो, त उन जुरिसडिक्शन जेका उहा उन रोहिड़ी थाणे खे डिटरमाइन करे छॾी हुई। बहरहाल इहो त हुयो हिकिड़ो जनरली इहो पार्लांस में ईंदो आहे त 34 दर वारो इशू उहो, पर हाणे उहो मे बी हिकिड़ो अलॻि इशू आहे। पर जेको अगेन एंड अगेन जेको तव्हां ॻाल्हि था चओ त सिस्टम में मायूसी कोन्हे, तब्दीली आई आहे। तव्हां ॾिठो काई साहब खे बि ख़बर आहे त जान मोहम्मद बि हिकिड़ो सियासी शागिर्द बि हुयो, हू हिकिड़ो पॉलिटिकल एक्टिविस्ट हुयो ऐं उन खां पोइ हुन जर्नलिज़म में जेको आहे पेर विधो। त तव्हां ॾिठो त 80 वारे ॾहाके में जॾहिं असां शागिर्द हुयासीं नंढे हूंदे MRD जे तहरीकुनि में, कंहिं कहिड़ी पॉलिटिकल पार्टी में कंहिं किथे, त उन वक़्तु तव्हां ॾिठो त को असां वटि समाज में चाहे हुदूद ऑर्डिनेंस जी मूवमेंट्स हूंदियूं हुयूं, औरतुनि जी आज़ादी जी हूंदियूं हुयूं, या जिरगे ते हूंदियूं हुयूं, या कारोकारी ते हूंदियूं हुयूं, या 90 वारे ॾहाके में जॾहिं KTN हिकिड़ो वॉइस ॾिनो, हिकिड़ो स्पेस क्रिएट कयो जेको मेन स्ट्रीम इंग्लिश ऐं उर्दू मीडिया में सिंधी स्पेस न मिलंदो हो सिंध जे इशूज़ खे। त तव्हां ॾिठो त जॾहिं जान मोहम्मद शहीद हुजे, अमीर बख्श विरोही शहीद हुजे, या ॿिया जेके तव्हांजा कंट्रीब्यूटर्स हुया, उन्हनि जॾहिं इन्हनि इशूज़ खे खणी आया ऐं हिकिड़ी सोशल मूवमेंट्स पैदा थियूं, त तव्हां ॾिठो त हिकिड़ा नओं सोशल क्लास ठहियो। उहो शहरी इतादनि जे कॉन्टेक्स्ट में हुयो, उहो उन सुठे ऑफिसर जे कॉन्टेक्स्ट में हुयो त पॉलिटिकल जेके शयूं हुयूं, पोलराइज़ेशन जेका आहे उहा वीक हुई ऐं हाणे बि काफ़ी गेन्स थिया आहिनि। पर हाणे जेकी जनरली क्लाइमेट हले पई, डीपोलिटिसाइज़ेशन थी वई आहे ऐं पॉलिटिकल कल्चर, पॉलिटिकल डिस्कोर्स जेको न रहियो आहे ऐं उन में उन जा ॿिया बि फैक्टर आहिनि। त हिकिड़ो
सिविक स्पेस जेको आहे, सिविल सोसाइटी हुजे, पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि, उन्हनि जॾहिं इन्हनि कोर इशूज़ ते, डेमोक्रेटिक ऑर्डर ते, ह्यूमन राइट्स ते, रूल ऑफ लॉ ते विदिन ऐं हुननि जी पॉलिटिकल पार्टीज़ जी जेका हिकिड़ी एजेंडा डिफरेंट वे में डिटरमाइन थिए पई, ऐं उते ख़ुदि इदारा, चाहे मां सिंध ह्यूमन राइट्स कमीशन खे पोइ हेड कयां, त असां वटि जॾहिं डेली बेसिस ते मां वटि कंप्लेंट्स अचनि पियूं, ज़ाती नोयत जूं, इज्तिमाही नोयत जूं, किथे स्कूल बंदि आहे, किथे हॉस्पिटल बंदि आहे, किथे बोर्ड जी फ्लड अफेक्टेड शयूं कोन आहिनि, किथे म्यूनिसिपल सर्विसिस जो पाणी न आहे, किथे अहिड़ी न आहे, त उन शयुनि में जुडिशरी जो रोल पंहिंजी जाइ ते आहे। पब्लिक इंट्रस्ट लिटिगेशन, जावेद साहब काफ़ी हिकिड़ी रिमांड होम जे बारे में मूंखे बि एज अ पार्टी कोर्ट में कॉल कयो हुयो त पब्लिक इंट्रस्ट लिटिगेशन बि थिए पई, जुडिशरी जो रोल बि आहे, नॉन जुडिशियल मैकेनिज़म्स बि आहिनि, पर ओवरऑल जेका सिविल सोसाइटी आहे, पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, समाज में जेको डिस्कोर्स आहे उहो थोरो कमज़ोर पियो थिए, जंहिंजे नतीजे में इन्हनि सभिनीनि स्ट्रगल्स खे जेको आहे हथी न पई मिले। ठीकु, अवां सम्झो पिया त उन शइ खे वरी रिवाइव करण जी ज़रूरत आहे, ऐं त जीअं समाज में जेके ऑल्टरनेट जेके वॉइसिस आहिनि उहे असांखे वधीक ॿुधण में अचनि, ऐं ख़ुदि जान मोहम्मद महर जो हिकिड़ो वॾो मिसाल हो काई साहिबु, त उन्हनि शयुनि खे ते बि कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं अवां इहो बि ज़रूरु ज़िक्र कयो त हीउ जेको सिलसिलो आहे, हिकिड़ी जेका बहितरीनु हिकमत अमली चऊं या हिकिड़ो बहितरीनु रस्तो चऊं, इन्हनि समूरनि मामरनि ते आवाज़ु खणण जो, त उहो आवाज़ु बंदि न थियणु घुरिजे, हीउ मुसलसल ही सिलसिलो जारी रहणु घुरिजे। न जे अगरि जे जान मोहम्मद महर जो इहो मर्डर जेको न थिए हा, बयानु थी वियो आहे, उहो न थिए हा, त छा उहो गडाणीअ साहिब जो जेको असांजो जेको मर्डर थियो उन में एॾो साह पए हा? ऐं जे ख़ुदा न ख़ास्ता इहा रिवायत जे वरी हले थी पई, त पोइ हिते सूरत हाल त मुंहिंजे ख़्याल में ॾाढी ख़राबु थींदी। हीअ त माण्हू हाणे रस्तनि ते निकिरण लाइ तयारु पिया आहिनि। हीअ तव्हां जेको आहे न, हिकिड़ो त लार्जली इहो त सिस्टम चयोसीं, लार्जली इहो त चयोसीं त क्रिमिनल एडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस जो जेको आहे सो लार्जली इहो बि चयोसीं इन्वेस्टिगेशन तमामु जेका सा पस्त आहे, पर इन खां वॾो सुवाल जेको इहो आहे त हीअ जेको पूरो माना आहे खड़ताल, उन में हिकिड़ी बेचैनी आहे। उहा बेचैनी जेका आहे तव्हांखे सोशल मीडिया ते ॾिसण में अचे थी पई, उहा बेचैनी तव्हांखे जर्नलिज़म ॾिसण थी अचे पई। ॿियो असांजो सिंधी जर्नलिज़म, असांजी सिंधी ॿोलीअ जो जर्नलिज़म, असांजी भिटाईअ जी ॿोलीअ जो जर्नलिज़म, असांजी माना सदियुनि खां ठहियल हिकिड़ी पूरी जेका आहे सा रूह जेको आहे, उन रूहानी लैंग्वेज में जेको आहे सो असांजो जर्नलिज़म। ऐं अॻे त इहे जर्नलिज़म न अचे इहे हो हूंदा हुआ, दरबारी हूंदा हुआ, पुराणियूं अख़बारूं तव्हां खणंदो न, इहे दरबारी हूंदा हुआ तव्हांजा सहाफ़ी ॻोठनि में। हाणे उहो सहाफ़ी जेको आहे उते वेठा बि आहिनि ऐं उते पंहिंजे ज़मीनी हक़ीक़तुनि खे ॾिसनि पिया था कीअं न, ऐं सच था लिखनि ऐं लिखनि था पिया ऐं ख़ूब था लिखनि पिया। ऐं उनखे उन में जेतिरो साह विझे, उन लैंग्वेज में जेतिरो साह विझे, उन लैंग्वेज में जेतिरो वधीक अची जेको आहे पंहिंजी तहरुक खे, पंहिंजी एजुटेशन खे वरजाइजे, ऐं उहो जेको आहे सो उन जूं कड़ियूं जेके आहिनि से मिलाइजनि उन MRD तहरीक सां, उन कड़ियुनि खे मिलाइजो उन हारी जदोजहद सां, उन कड़ियुनि खे मिलाइजे जेको आहे भगत कंवर जी जेको आहे सो उन शहादत सां जेका सखर में हिकु स्टेशन थी, उहो इन कड़ी खे मिलाइजे जेको आहे सो असांजी सखर जेका आहे तमामु वॾी रिनाइस आई। सखर जेका आहे सा प्री पार्टीशन त तमामु वॾी आहे, उहो शिकारपुर, उहा सिंध, उहो असांजा जेके आहिनि से पूरा जेके असांजी तारीख़ ऐं तहज़ीब आहे, तमदुन आहे, असांजो जान महर, असांजो जेको बि शहीद सहाफ़ी आहे, असांजी जेका बि प्रिया कुमारी आहे, असांजी जेका बि फातिमा फरड़ो आहे, जेके बि ज़ुल्म आहिनि, जेका बि बख़्तावर आहे, जेका बि मखदूम बिलावल आहे, इहे सभु उन तसलसल जा जेके आहिनि से हिकिड़ा जेके आहिनि सितारा आहिनि जेके चमकनि था पिया। ऐं जेको आहे सो उहो जेको आहे सो टिणी पवंदा टाड़ीअ, जॾहिं ॻाढ़ा गुल हलो मियां तॾहिं मिलंदासूं। सो जान मोहम्मद महर साईं, असीं तव्हांखे इंसाफ़ ॾियारींदासूं, ज़रूरु ॾियारींदासूं, ज़रूरु ॾियारींदासीं ऐं जदोजहद जारी रहंदी। काई साहिबु अवांजी वॾी महिरबानी, ऐं वक़्तु कढियो गुफ़्तगू जे लाइ। इक़बाल लिथुर साहिबु अवांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहिबु असां सां कुझु देरि लाइ मौजूदु हुआ। हीअ ट्रांसमिशन जारी आहे जान मोहम्मद महर जी पहिरीं वर्सीअ जे हवाले सां। हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अवां सां मुलाक़ात थींदी।